नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे मीरपुरखास रोड ते अॻूणे म्यूनसिपल चेयरमैन जे बंद पियल फैक्ट्री में क़ाइम टेंट सिटी जे रवासिन जो तारो भील खीमचंद कोहली अर्जन ओड क़ीमत ओड ऐं आस्था माची जी अॻुवाणी में खिपरो मीरपुरखास रोड ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिलावल भुट्टो जे अचण करे असांखे राशन बहाने टेंट सिटी में आंदो वियो। असांखे चयो वियो त तव्हांखे खाद खोराक जो समूरो सामान ॾिनो वेंदो, पर बिलावल भुट्टो जे वञण खां पोइ असांखे राशन बि नथो ॾिनो वञे ऐं वरी टेंट सिटी मां ॿाहिरि कढे फैक्ट्री जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। असांखे 2 ॾींहंनि खां खाइण पीअण लाइ कुझु बि नाहे ॾिनो वियो। मासूम बचड़ा बुखूं था मरनि। हाणे जेसीं ताईं असांखे राशन न ॾिनो वेंदो तेसीं ताईं असां धरणो ख़तमु न कंदासीं। जंहिंखां पोइ SHO खिपरो वसीम अरबाब मुतासिर वटि पहुची राशन वठी ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। धरणो ख़तमु करायो। जॾहिं त SHO जी ख़ातिरी बाद राशन न मिलण करे बोर्ड मुतासिरनि के काटन फैक्ट्री जो दरवाज़ो भञण जी कोशिशि कई त मुतासिरनि पुलिस इंतज़ामिया ऐं ख़ानगी सिक्योरिटी गार्डन में चक्रियूं थी पयूं, जंहिंखां पोइ ईगल पुलिस एहलकारनि पहुची मामलो कंट्रोल में आंदो आहे। छा मसलो आहे मां असांखे का शइ कोन थी मिले। असांजा बच्चा बुखनि मुंबा मरनि। 3-4 ॾींहं भाड़ा करे जो असांखे धिकारियो वठनि। ॿियनि कुझु कोन था। किथां खां आया आहियो? असीं बठे वाटर था कंदनि ते वेठा आहियूं। असांजा घर ॿुढा पिया आहिनि, हली ॾिसनि पाणी मच्छर पियो खाए। ॿार बच्चा मच्छर में चट। असीं पाण मुंहं असांजा ॾिस ॻड़ा थी विया आहिनि। जॾहिं उते वेठा हुयो बिलावल आयो हुयो तॾहिं हुनखे चयो त असांखे सभु कुझु मिले। हर शइ असांखे मिली वेंदी, का शइ कोन मिली आहे। सभु मशीन रखी विकिणी छॾी, पंहिंजा कारखाना खोल करे छॾिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।